टकरा ड्रामा सीरियल के बारे में जिनकी नई एपिसोड की किस्त अची चुकी है दोस्तों, जेका 253 किस्त है दोस्तों, उन जे बारे में रिएक्शन ॾींदासीं। ऐं उन खां अलावा 254 किस्त में छा थींदो दोस्तों, उन जे बारे में भी हिन वीडियो में मुकम्मल तव्हां सां ॻाल्हि कंदासीं। ऐं वीडियो तव्हांखे किथां बि सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब करे छॾियो। छाजे करे जो चैनल सब्सक्राइब करण सां अवां जो तो रुपयो बि ज़ाया न थींदो, लेकिन असांजी वॾी हौसला। दोस्तों हलूं था पाण पंहिंजे मेन टॉपिक की तरफ दोस्तों। त ड्रामा सीरियल 54 किस्त में छा सूरत हाल थींदी ऐं उन खां अलावा 53 किस्त में छा सूरत तो वक़्त बहावल खान के जेल मां आज़ाद कराईंदो, छा थींदो अॻिते दोस्तों सूरत हाल। छाजे करे जो वक़्त हिन वक़्त कोशिश करे रहियो आहे त बहावल खान के कहिड़े तरीक़े सां जेल। दोस्तों इन किस्त में बाक़ाइदे जेको आहे सो बहावल खान मीर जी भेण जी शादी जेको आहे सो वक़्त सां कराए छॾींदो दोस्तों। अॻिते छा मीर कंदो, छा सूरत हाल थींदी दोस्तों। छाजे करे जो ड्रामा सीरियल में इंतहाई मज़ेदार किस्त हींअर अची चुका आहिनि जिन जे बारे में तव्हांखे रिएक्शन ॾेई ॿुधायूं। हिक तरफ़ मीर ऐं मूसा जेको आहे सो रईस नवाब खान जे ॻोठ जे मथां चढ़ाई कंदा, हमलो कराईंदा दोस्तों। उन जे नतीजे में रईस नवाब खान जो केॾो ज़ियान थींदो ऐं केतिरो नुक़सान। दोस्तों ॿिए तरफ़ वक़्त नवाब खान सां ॻाल्हाए जेको आहे सो जेल मां जेको आहे सो उनखे आज़ादु कराईंदो बहावल खान खे, हो न, बहावल खान के दोस्तों जेल में आज़ाद कराईंदो। छाजे करे बहावल खान जेल में आहे हिन वक़्त ऐं जेको आहे सो वक़्त इंतहाई घणी कोशिश करे रहियो आहे त कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे सो हिनखे जेल मां आज़ाद करी। भेण खे वक़्त चवंदो अगरि जे मीर खे तोखे बचाइणो आहे त मूंसां शादी करण जे लाइ हामी भर ऐं तयारु थी। त दोस्तों इन सूरत में जेको आहे सो भेण दबाव में अची जेको आहे सो भाउ खे न नुक़सान न पुॼे, इन जे करे मीर जी भेण जेको आहे सो वक़्त सां शादी करण जे लाइ तयारु थी वेंदी ऐं मीर जी भेण सां शादी वक़्त जे। ॿिए तरफ़ मूसा ऐं मीर जेको आहे सो रईस नवाब खान जे ॻोठ जे मथां भरपूर हमलो कंदा दोस्तों, भरपूर हमलो कंदा ऐं उन जे नतीजे